शिकारपुर खां आफाक अली संजरानी की रिपोर्ट मुताबिक सरदार तेगो खान तेगानी पाकिस्तान मुस्लिम लीग नून सिंध जो सूबाई अगवान रीजनल प्रेस क्लब शिकारपुर ते पहुंची वे। खबर मुजिब सरदार तेगो खान तेगानी पाकिस्तान मुस्लिम लीग नून सिंध जो सूबाई अगवान रीजनल प्रेस क्लब शिकारपुर ते पहुंची वो। सदर जख्मी रशीद महर रियाज उन्नड़ रजा मोहम्मद जाफरी से मुलाकात के रीजनल प्रेस क्लब के साथियों से हर मुमकिन तौर पर मुकम्मल साथ ॾियण जो ऐलान किया। सरदार तेगो खान तेगानी जन रीजनल प्रेस क्लब शिकारपुर के थींदड़ सालगिरह तकरीब में भरपूर शिरकत कबी। रीजनल प्रेस क्लब असो पंहिंजो प्रेस क्लब है जैसे ओपनिंग ते मां सदर जख्मी रशीद महर के दिल की गहराइन से मुबारकबाद पेश करियां तो प्रेस क्लब के मीडिया वर्कर से हर दुख सुख में गॾु आहियूं। डिगड़ी खां रिपोर्ट कर रहे अमजद हुसैन जरवार अफशाना भट्टी सजाद खुश्क शाह इन अॻियां दाईंदे ॿुधायो त असां रज़ा ख़ुशीअ सां कराची जी अदालत में प्यार जो परणो कयो आहे, जंहिं अफशाना जा माइट जान जा वेरी बणिजी विया आहिनि। हर रोज़ धमकियूं कोर्टुनि में कूड़ा केस दाख़िल करे परेशान करे रहिया आहिनि। खबर मुजिब 22 तारीख 10 महीनो 2024 ते कराची जी अदालत में अफशान धी शाहिद हुसैन भट्टी सजाद वलद शौकत अली खुश्क प्यार जो परणो कयो। अफशान भट्टी मीडिया सां खे ॿुधायो त मुंहिंजा माइट लालच में अची हिक पूरी शख्स सां पढ़णु चाहिनि पिया, जेका ॻाल्हि मूंखे पसंदि न आई। मूं माइटनि जे घर सिर्फ़ 3 कपड़नि में छॾे सजाद पुट शौकत खुश्क सां प्यार जो परणो कयो आहे, जंहिं तां मुंहिंजा माइट जान जा वेरी बणिजी विया आहिनि। हर रोज़ धमकियूं ऐं सेशन कोर्ट मीरपुर ख़ास में फर्स्ट क्लास ऐं सेकंड क्लास में 2 अलग-अलग मुंहिंजे मुड़ुस ऐं संदसि माइटनि ते कूड़ा केस करे मुंहिंजा उमिरि जा कूड़ा सर्टिफिकेट 12 सालनि जा खणी परेशान कनि पिया, जॾहिं त आऊं पाण वात वकील ऐं बालिग ऐं होश हवास सां आहियां। अफशान भट्टी सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, सिंध हाई कोर्ट ऐं सेशन कोर्ट मीरपुर ख़ास खे अपील कई त मूंसां इंसाफ़ करे माइटनि जे ज़ुल्म खां बचाए ज़िंदगी जो जीअण जो हक़ ॾिनो वञे। नौशरो फिरोज का रिपोर्ट कर रहे हैं जुल्फकार ट्रगर। नौशरो फिरोज भरसा गोठ मिठो पंवर के गोठाणन नज़ीर अहमद पंवर, मिठल पंवर ज़मीन के मालिक अता मोहम्मद रांझन ऐं ॿियनि पारां गोठ बहादुर पंवर के गोठाणन इस्माइल पंवर, मुख्तियार पंवर, मिठल पंवर, पप्पू उर्फ गुल अहमद, पुलिस वारे मुख्तियार अली ऐं हबीबुल्लाह पंवर खिलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मीडिया से ॻाल्हाईंदे ज़मीन के मालिक नज़ीर पंवर चयो त असां जो सर्वे नंबर है मस्जिद असांजी ठहियल है, बरसातुनि सबब मस्जिद शहीद थी वई हुई, हाणे असां मस्जिद ठारायूं था। असांखे इस्माइल ऐं ॿिया धमकियूं था ॾियनि त मस्जिद असांजी आहे, तव्हां न ठारायो। काल्ह असां जॾहिं कमु करे रहिया हुआसीं त हथियार खणी असांखे धमकियूं ॾिनियूं, कमु बंदि कयो, कमु कंदव त तव्हांखे उफ़ट मारींदासीं। असां IG सिंध DC नौशरो फिरोज़ SSP नौशरो फिरोज़ ऐं ॿियनि वसवारनि खे अपील था करियूं त हुननि ख़िलाफ़ क़दम खणी असां सां इंसाफ़ कयो वञे। हुननि जो इरादो आहे त उते असां उते दुकान ठारायूं ऐं मकान ठारायूं। हबीबुल्लाह जेको चर्च खपाईंदो आहे, पैसा वठी माण्हू माराईंदो आहे, उनखे अॻुवाण कयो अथनि ऐं असांखे कुझु बि थियो त उनजा ज़िम्मेवार हबीबुल्लाह इस्माइल ऐं संदसि पुट हूंदा। शिकारपुर खां आफाक अली संजरानी की रिपोर्ट मुताबिक ड्रखण पुलिस खिलाफ गोठ अमीर बख्श जेहो जे रहवासी औरतुन अफरोज़ खातून, अख्तियार खातून, आयशा, आसिया, एहसान अली, मोहम्मद उस्मान जेहो जो ड्रखण थाने अॻियां एहतजाज औरतुन दाहींदे चयो आहे त अदालत जे हुक्म बावजूद मुंहिंजो केस दाख़िल नथो कयो वञे। थाने जा चकर काटे रही आहियां, मुंहिंजो केस दाख़िल कयो वञे। झिरका खां रिपोर्ट कर रहे लखान नो झिरकाई पाकिस्तान पीपल्स पार्टी अगवान ज़िले काउंसिल मेंबर हाजी माशूक शफी बबर जे ज़िले चेयरमैन अब्दुल हमीद पंवर से मुलाकात थी गुज़री। मुलाकात दौरान UC झिरक, UC ओंगर, UC टंडो, हाफिज़ शाह ऐं UC सूफ शोरो जे इलाइक़नि में तरक्याती कमनि जे हवाले से ॻाल्हि ॿोल करे स्कीमूं पिणु वरितियूं वयूं, जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी अगवान माशूक शफी बबर पारां ज़िले ठट्टे जे चेयरमैन अब्दुल हमीद पंवर जो शुक्रियो अदा कंदे चयो त ज़िले चेयरमैन जे कोशिश ऐं महिरबानी सां असांजे इलाइक़े में तरक्याती स्कीमूं मिलियूं आहिनि, जॾहिं त उन मौक़े ते अब्दुल खालिक सुमरो, साईं नूर मोहम्मद बबर, आफ्ताब आलम सुमरो, मंसूर कादर लाशारी, गुलाम नबी शेख, मीर बाबू पंवर, अहमद बालारी ऐं ॿिया पिणु मौजूद हुआ। हाणे ख़बर शामिल कंदासीं मीरपुर माथेलो खां। तालका रिपोर्टर सऊद अहमद पिताफी बलोच जी रिपोर्ट मुताबिक मीरपुर माथेलो वेझो यारो लुंड लॻे देह ॾेथरीअ ते ज़मीन जे मामले तां मलक बिरादरी जो जहिड़ो थी पियो। लठियूं ऐं स्त्रोटा लॻण सबब औरत समेत 3 ॼणा ज़ख़्मी। जरवार थाणे ते जवाबदारनि ख़िलाफ़ NC दाख़िल। ज़ख़्मी सिविल अस्पताल मीरपुर माथेलो में इलाज लाइ दाख़िल।
दादू खान डिस्ट्रिक्ट रिपोर्टर अल्ताफ हुसैन पंवर जी रिपोर्ट मुताबिक अवामी फोरम दादू पारा सरदार आशिक अली सौर वरियाम सिंधी GM पंवर जी अगवानी में हथन में बैनर ऐं प्ले कार्ड खणी रेलवे फाटक दादू खां मार्च करे दादू प्रेस क्लब पहुती। अवामी फोरम दादू जे अगवाणन आशिक अली सौर वरियाम सिंधी GM पंवर मीडिया खे ॿुधायो त DHQ अस्पताल दादू खे बचायो। राशि करप्ट MS डॉक्टर अमजद हुसैन मस्तोई खे हटायो। हुननि वधीक चयो त एमरजेंसी खे ॿीहर हिते बहाल कयो वञे। गरीब ऐं बेपच माण्हू एमरजेंसी परे हुअण करे काफ़ी मुश्किलातुनि खे मुंहुं रहिया आहिनि। असीं सिहत जे सूबाई वज़ीर खे पुरज़ोर अपील कंदासीं त करप्ट राशि MS डॉक्टर अमजद हुसैन मस्तोई खे फौरी तौर हटाए उन जी जाइ ते को ईमानदार MS मुक़ररु करे ॿीहर DHQ अस्पताल जी रौनक खे बहाल कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। मीरापुर बठोरो में रिपोर्ट कर रहा है गुलाब गुलचुने जो। मीरापुर बठोरो में 9 SHO आफ्ताब मंजागिरानी चार्ज वठण चरते शहर बठोरो में हलंदड़ मुनशियात जुआ आंकड़ा ऐं गुटके खिलाफ क्रैकडाउन करे मुख्तलिफ हंधनि ते छापा हणी ॿिनि जवाबदारनि शुएब मेमून ऐं असगर शाह गिरफ्तार करे संदन कब्ज़े मां गुटके सोपारी ऐं गुटका कचो शराब ऐं हिकु मोटरसाइकिल हथ करे संदन खिलाफ अलॻि अलॻि FIR दाख़िल करे छॾिया। सूबेदार अहिड़ी कार्रवाई खां पोइ ॾोहारी बाज़ारूं छॾे इलाइक़े में थर मीरापुर बठोरो खां रिपोर्ट कर रहा है गुलाब गुलचीणे जो। दड़ो लॻे CIA पुलिस तरफां मुनशिया सां भरियल बरामद कयल वीगो ऐं ॿियनि जवाबदारनि जो ड्रॉप सीन केस दड़ो थाणे ते दाख़िल। दड़ो पुलिस तरफां दड़ो मीरापुर बठोरो रोड गंजबर वारे इलाइक़े मां वाइट कलर जी जाली सरकारी प्लेट नंबर लॻल वीगो हथ 2 जवाबदार कराची वासी राहिल न्याज़ राजपूत ऐं अलह रखियो राजपूत 80 किलो गुटका सोपारी ऐं 1100 तैयार गुटकनि समेत गिरफ्तार। दड़ो थाणे ते मुनशिया जो केस दाख़िल। शिकारपुर का रिपोर्ट कर रहे हैं आफाक अली संजरानी नियाज साहब SHO सुल्तानकोट नबी बख्श दहानी जी कामयाब कार्रवाई लोटरा थाने जे ख़दम आज सुबह जो शिकारपुर वासी उस्ताद सलीम रजा ब्रोही अब्दुल गफार चांग मोहम्मद आजम लोहर खां मोटरसाइकिल रोक रकम मोबाइल फोन फुटियो। SHO सुल्तानकोट नबी बख्श दहानी जी अगवानी में SHO गुलाम हुसैन ब्रोही SHO खुदा बख्श भुट्टो समेत पुलिस टीम साण करे बर वक्त हथियारबंदनि जो पीछो करे आगा फार्म वारे इलाइक़े में हथियारबंदनि सां मुक़ाबिलो थियो। पुलिस हिक ॾोहारी खे ज़ख़्मी करे मोटरसाइकिल छॾाए वरितो। हथियारबंदनि पंहिंजो ज़ख़्मी ॾोहारी साथी खणी फरार थी विया। सुल्तानकोट पुलिस जी कामयाब कार्रवाई खां पोइ उस्तादनि पारां SHO सुल्तानकोट नबी बख्श दहानी खे नोटनि जा हार पाराए SHO समेत पुलिस टीम जो शुक्रिया अदा कयो।